नाज़रीन असां खबर शेयर कंदासीं ठारू शाह खां रादो न्यूज़ जे रिपोर्टर मीर फारूक डहराज जी। ठारू शाह वरसां ॻोठ करीम ॾिनो डहराज में पोरियत जे कखाई घर खे पुरस्कार तौर बाहि लगी वई। घर में पयल अल्लाह तला सड़ी रख थी वियो। घर में बीठल ब बकरियूं भी सड़ी मरी वयूं। मेह सड़ी जख्मी थी वई आहे। मुतासिर पोरियत जा मथे ते हथ वस वारनि खे मदद जी अपील। ठारू शाह वरसां ॻोठ करीम ॾिनो डहराज में पोरियत सत्तार डहराज जे घर खे पुरस्कार नमूने बाहि लगी वई। बाहि लगण सबब घर में पयल समूरो सामान न्याणियुनि जो ॾाज कणक समेत ॿियो अल्लाह तला सड़ी रख थी वियो। जॾहिं त पोरियत जे घर में बीठल भलोड़ नसल जूं बकरियूं कुकड़ियूं सड़ी मरी वयूं। जॾहिं त हिकु मेह सड़ी ज़ख्मी थी पई। मुतासिर पोरियत सत्तार डहराज रोईंदे मीडिया खे ॿुधायो त मां मज़दूर आहियां, ॻोठ खां शहर पोरियो करण वयसि त अचानक घर खे बाहि विकोड़े वई, जंहिं करे घर जो समूरो सामान ऐं चोपायो माल सड़ी मरी वियो आहे। हिन चयो त बाहि जो इतला फौरी तौर ते ॻोठाणनि फायर ब्रिगेड जे आमदे कयो, पर फायर ब्रिगेड अमलो वक़्त सिर न पहुतो, जंहिं करे समूरो घर सड़ी वियो आहे ऐं सख़्त गर्मी में बचड़नि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। हिन डीसी नौशरा फिरोज़ ऐं ॿियनि वस्तु वारनि खे अपील कई आहे त नए सएं घर तामीर